मौसमियात खाते पारां जारी कयल हीट व्यू अलर्ट बाद कराची में गर्मी पंहिंजूं अखियूं ॾेखारणु शुरू करे छॾियूं। मौसमियात खाते मूजिबि बहिरिया अरब में हवा जे घटि दबाव सबबि सामूंडी हवाऊं बंदि थी वयूं, जंहिंजे करे ईंदड़ 3 खां 4 ॾींहनि ताईं कराची में गर्मी पद 38 खां 41 सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। मौसमियात माहिरनि जो चवणु आहे त मौसम ख़ुश्क रहण सबबि सिज जी तपश ज़मीन ते किरण सबबि गर्मी जी शिदत वधीक महसूस थींदी। मौसमियात माहिरनि जो इहो बि चवणु आहे त शहरी सुबुह 11 खां शाम 4 वॻे ताईं गैर ज़रूरी तौरु घर खां ॿाहिरि निकिरण खां परहेज़ कनि, जॾहिं त मजबूरी सबबि घर खां ॿाहिरि निकिरण वक़्तु वधि खां वधि थधो पाणी इस्तेमालु करे ऐं मथे ते कपिड़ो रखी ॿाहिरि निकिरणु घुरिजे। ॿिए पासे मौसमियात खाते पारां 3 खां 4 ॾींहनि ताईं कराची में हीट व्यू अलर्ट जारी करण बैदि सिंध हुकूमत समूरनि सरकारी इस्पतालनि में ख़ुसूसी वार्ड क़ाइमु कंदे अमले जूं मोकलूं ख़तमु करे छॾियूं, जॾहिं त सिंध पुलिस पारां मुख़्तलिफ़ रोडनि, चौराहनि ऐं चौकनि ते हीट व्यू खे मद्देनज़र रखंदे थधे पाणी जूं सबीनूं लॻायूं वियूं आहिनि। मौसमियात माहिरनि जो चवणु आहे त सेप्टेंबर जे आख़िर या अक्टूबर जे शुरू वारनि ॾींहनि में कराची में शदीद गर्मी मामूल जी ॻाल्हि हूंदी आहे, जॾहिं त अक्टूबर जे आख़िर में मौसम तब्दील थींदे ॾींहं गरम ऐं रातियूं थधियूं थियणु शुरू थी वेंदियूं। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, कराची।